खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त मरकज़ी इमाम बारगाह दारावाण खां रोहिड़ी ताईं अरबेन पैदल काफ़िलो मौलवी अब्दुल गफ़ार मेयर डॉक्टर लाल खान लुंड मीर मेयर हुसैन टालपुर मीर गाज़ी खान टालपुर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में काफ़िलो कंदरा खां मेन बाज़ार मां थींदो रोहिड़ी पहुतो। कंदरा आसपास जे इलाइक़नि मां हज़ारी अज़ादारनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम अरबेन पैदल सफ़रे इश्क जामा मस्जिद अली असगर खां लबैक या हुसैन जो सदाऊं ॾींदा बाबे करबला रोहिड़ी ताईं पहुता। अरबेन हुसैनी जे मौके ते दारावाण दोदाणको नूर शाह भिट माड़ी जानुल्ला शाह तारकी तरियल वाह बुरड़ा कालोड़ी ऐं आसपास का काफ़िला मस्जिद अली असगर पहुता, जितां ज़ोहर जी नमाज पढ़ण बाद मरकजी जुलूस पैदल काफ़िलो शाही बाजार का थींदो मेन कंदरा रोड का थींदो बाबे करबला रोहिड़ी पहुची इख्ताम पज़ीर थियो, जिते दुआ अरबेन पढ़ी वई। उन मौके ते मर्दे जवान मोमिनन थोड़े नौजवानन पोड़ियूं मोमिनियाणियूं औरतूं पंहिंजा नंढा ॿारनि समेत सफ़र इश्क में पैदल शामिल रहिया। उन मौके ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आराम करण लाइ मौक़िफ़ लॻाया विया हुआ, जिते न्याज़ ऐं सबीलुनि जो बंदोबस्त कयो वियो हो। इन खां अलावा रस्तनि ते थधे मिठे शरबत जूं सबीलूं जूस ऐं फ्रूट जो न्याज़ पिणु तक़सीम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।